एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। मटियारी में प्रोफेसर डॉक्टर अब्दुल्ला ते थियल हमले खिलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। सेखाट पुलिस हमले जे जवाबदारनि खे तहफ़ुज़ ॾेई रही आहे। अॻवाणनि जो चवणु आहे प्रोफेसर डॉक्टर अब्दुल्ला ते हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे, इहो मुतालबो कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मटियारी में प्रोफेसर डॉक्टर अब्दुल्ला ते थियल हमले खिलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां रैली कढी प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मटियारी मां आवाज़ जे रिपोर्टर अवेस गुल मेमण खां। जी अवेस, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल मटियारी में तमामु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मटियारी में प्रोफेसर डॉक्टर अब्दुल्ला ते कबायली जहिड़े सबबि हमलो कयो, जंहिंखे गोली लॻण सबबि हैदराबाद दाख़िल कयो वियो आहे। मटियारी में कबायली जहिड़े सबबि ॾींहुं ज़ख़्मी थींदड़ डॉक्टर हिन वक़्तु कराची जे हिकु निजी अस्पताल में ज़ेर इलाज आहे, जंहिंजी हालत तमामु घणी थींदोगी आहे। ॻोठ कमाल बबर में ज़मीन टकराइण सां जे थियल जहिड़े में ॻोठ कमाल जे जहिड़े में ॿिनि ॼणनि जे मटियारी जे क़ौमी अवामी तहरीक आल ख़ुशा ॿियनि समाज के सियासी अॻुवाननि पारां मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त कबायली जहिड़े में मुताबिक़ ॿ जे वासनि ऐं बबर बिरादरी समेत वॾे तइदाद में शिरकत थी। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अवेस गुल अपडेट करण लाइ।